कराची जी बैंकिंग कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस में अनवर मजीद ऐं संदसि पुटु अब्दुल गनी मजीद खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। ॿुधणीअ दौरान FIA मनी लॉन्ड्रिंग केस जी जांच में 6 लाख भराई रिपोर्ट पेश कई। फारूक एच नायक चयो आहे त बैंकिंग कोर्ट तरफ़ां आसिफ ज़रदारी जा गिरफ़्तारी वारंट जारी न कया विया आहिनि। अहिड़नि ख़बरुनि में का बि सचाई न आहे। इलेक्शन कमीशन क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे 30 तकनि ते नंढियूं चूंडियूं कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो। सिंध जे 2, पंजाब 13, KP जे 9 ऐं बलोचिस्तान में क़ौमी तोड़े सूबाई असेंबलीज़ जे 2 तकनि ते नंढियूं चूंडूं 14 अक्टूबर ते करायूं वेंदियूं। उम्मीदवारनि तरफ़ां 28 खां 30 सेप्टेम्बर ताईं नामज़दगी फॉर्म जमा कराया वेंदा। 4 इलेक्शन कमीशन मूजिबि नंढियुनि चूंडुनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त 31 सेप्टेम्बर ते जारी कई वेंदी। नओं वज़ीर आज़म केरु थींदो? क़ौमी असेंबली में अॼु क़ाइदे ऐवान जी चूंड थी रही आहे। PTI उम्मीदवार इमरान खान ऐं नून लीग उम्मीदवार शहबाज शरीफ आमू साम्हूं। नए वज़ीर आज़म जी चूंड ॻुझी राय शुमारी बदिरां डिवीजन ज़रिए कई वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी जी गॾियल सदारत में इजलास दौरान पीपल्स पार्टी पारां वज़ीर आज़म लाइ नून लीग उम्मीदवार शहबाज शरीफ खे वोट न ॾियण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी मेंबर्स क़ौमी असेंबली जे इजलास में शिरकत बावजूद चूंड अमल में हिस्सो न वठंदा। PTI वफ़ाक़ी हुकूमत जूं वाॻूं संभालण ऐं इमरान ख़ान जी बाज़ाब्ता तौरु वज़ीर आज़म थियण खां अॻु 100 ॾींहनि वारे प्लान खे हथ में शिकिल ॾेई छॾी। FBR ऐं PIA सूधो क़ौमी इदारनि जा चेयरमैन्स तब्दील करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी इदारनि में नवां सेक्रेटरीज़ मुक़ररु करण लाइ नालनि जी फ़हरिस्त बि तयारु कई वई। इमरान ख़ान पारां पार्टी अॻवाननि सां सलाह मशवरनि बाद सुभाणे पंजाब जे वॾे वज़ीर लाइ उम्मीदवार जे नाले जो ऐलान करण जो इम्कान। इमरान खान जी सदारत हेठ PTI जी पार्लिमानी पार्टी जे इजलास दौरान क़ाइदे ऐवान जी चूंड ते सलाह मशवरा। इमरान खान सां जहांगीर तरीन, अलीम खान ऐं आमिर डोगर बि मुलाक़ात कई। पंजाब जे वॾे वज़ीर लाइ नालनि सूधो ॿियनि अहम मामलनि ते गौर वीचार। नून लीग जे पार्लिमानी पार्टी जो इजलास कुछ ही देर खां पोइ थी रहियो आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां शहबाज शरीफ खे वोट न ॾियण वारे फ़ैसिले खां पोइ वारी सूरत-हाल ते सलाह मशवरा कया वेंदा। खैबर पख्तूनख्वा जो नओं चूंडियल वॾो वज़ीर महमूद खान अॼु उहिदे जो हलफ़ खणी रहियो आहे। गवर्नर हाउस में तक़रीब दौरान गवर्नर इकबाल ज़फ़र झगड़ा नए वॾे वज़ीर खां हलफ़ खणाईंदो। ज़रियुनि मूजिबि PTI KP काबीना जे वज़ीरनि लाइ 70 सैकड़ो नालनि खे हतमी शक्ल ॾेई छॾी। ज़ियाउल्लाह बंगश, तैमूर सलीम झगड़ा, इश्तियाक अरमड़, शाह मोहम्मद खान ऐं खलीलुर रहमान खे सूबाई वज़ीर करण जो इम्कान। आतिफ खान ऐं शोहराम तरकई खे सीनियर सूबाई वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो। सुप्रीम कोर्ट समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट ॾियण जी इजाज़त ॾेई छॾी। नादरा खे समुंड पार पाकिस्तानियुनि जी वोटिंग यकीनी बणाइण लाइ इलेक्शन कमीशन सां सहकार करण जो हुकुम। लाहौर रजिस्ट्रीअ में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त समुंड पार पाकिस्तानी नंढियुनि चूंडुनि में वोट कास्ट करे सघंदा। IIT वोटिंग टेक्नोलॉजीअ ज़रिए थींदड़ पोलिंग जा नतीजा अलॻि सां जारी कया वञनि। अदालत पारां आई वोटिंग टेक्नोलॉजीअ जी कारकर्दगी रिपोर्ट पार्लियामेंट में पेश करण जो हुकुम। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत पारां नकीबुल्ला क़त्ल ऐं गैर क़ानूनी हथियार रखण वारनि केसिस में राव अनवार जी ज़मानत सिंध हाई कोर्ट में चैलेंज। नकीबुल्ला जे वालिद मोहम्मद खान पारां अॻूणे SSP जे 2 केसिस में ज़मानत थियण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त गुज़ार राव अनवार जी ज़मानत वारी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में चैलेंज कई वई आहे।
कलाक मां ॾेई चुको आहियां। रहंदो मुमताज़ कॉलोनी आहियां। सुबुह खां नेराने 500 रुपया ॾे, मां मज़दूर माण्हू आहियां, 500 काॾो आणियां उन्हीअ ते खणी सिरोटो मूंखे मगज़दारो हई कोई आहे मुंहिंजी इन मूं जान छॾाई वञे वाह ग़रीब आहियां। सुभाणे हिन धमकियूं ॾिनियूं आहिनि, मूंखे ख़तरो बि आहे। लाड़काणे वासी नौजवान ते संदसि घरवारीअ तशद्दुद कयो आहे। मुमताज़ कॉलोनी वासी आकाश संदीलो एहतजाज करे चयो आहे त घरवारी फौजिया संदीलो 500 रुपया घुरिया, पैसा न हुजण ते हुन मूं ते तशद्दुद कयो। दाह ॾियण बावजूदि वॾेरे फ़ैसिलो न कयो आहे ऐं पुलिस बि फ़रियाद दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। प्रेस क्लब वारो एहतजाज करे नौजवान तहफ़्फ़ुज़ जी अपील कंदे चयो आहे त घरवारीअ तरफ़ां खेसि जानी नुक़सान पहुचाइण जो ख़तरो आहे। बहार लगे देश वसी पियो भूत बिरह जी बहार लगे देश वसी पियो भूत बिरह जी। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में हल्की बरसात का पोइ मौसम खुशगवार। काछे ऐं कीरथड़ जाबलू पटीअ ते बरसात का पोइ नई गाज सूधो ॿियूं नयूं तार वहण लॻियूं। काछे जे ॻोठनि जो वाही पांधी ऐं चोही सूधो मुख्तलिफ इलाइक़नि सां ज़मीनी राबितो काटा। रहवासियुनि चयो आहे त बासर माण्हुनि तरफ़ां पाणी जा कुदरती लिंग बंदि करण खां पोइ पाणी आबादी ॾांहुं वधी रहियो आहे। पीसीबी पीएसएल स्पॉट फिक्सिंग स्कैंडल जे मुख्य किरदार नासिर जमशेद ते 10 सालनि ताईं हर क़िस्म जे क्रिकेट खेॾण ते पाबंदी लॻाए छॾी। पीसीबी जे एंटी करप्शन ट्रिब्यूनल पारां फ़ैसिलो जारी। गुज़िरियल साल पीएसएल 2 में इस्लामाबाद यूनाइटेड ऐं पेशावर ज़ल्मी जी टीम्स विच में इफ़्तिताही मैच दौरान स्पॉट फिक्सिंग जो स्कैंडल मंज़र आम ते आयो हो। स्कैंडल में मुलविस मोहम्मद इरफान, मोहम्मद नवाज़, शर्जील ख़ान ऐं ख़ालिद लतीफ़ खे सज़ाऊं मिली चुकियूं आहिनि। फिलिपाइन के मनीला एयरपोर्ट ते लैंडिंग दौरान जहाज की रनवे तां हटी वञण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। जहाज की रनवे तां हटी वञण वारे वाक़े खां पोइ मक़ामी ऐं इंटरनेशनल फ्लाइट्स की लैंडिंग लाइ रनवे खे बंदि कयो वियो। अदाकार शाहिद कपूर ऐं श्रद्धा कपूर जी नई फिल्म बत्ती गुल मीटर चालू जो नओं गानो रिलीज़।